भगवान। बोल गुरु नानक बाबा श्री चंद्र साहिब की जय। बाबा लक्ष्मी चंद्र साहिब सवनी संतन महात्माओं की शेरावाली माता की जय। गणपति भगवान की साधु बोलो शिवाय लाल सवई लीला। रंग चारण था सतगुरु रमत जीवर खासा। अज्ञान था सब मिटी चरण नाम जे प्रकाश सा। सदा बनाइन सतवादी सत्संग जी प्रताप सा। रांझन बाझारा नित्य था बाझ करन। सत्संग जी दीवान सा। इस सत्संग जो दीवान सतगुरन जो रहमतूं बरकतूं आशीषूं खणी पियो अचे। असांजे सर्व दुखन के नाश करण लाइ असांखे गुनाहन खां बचाइण लाइ असांजी जीवन अमृत बणाइण लाइ सदा सतगुरुनि जी रहमत बरकत सारी साथ संगति सारे विषय मथां वडभागियो सदा पंहिंजी जीवन यात्रा के परमात्मा सां जोड़ींदासीं। कॾहिं भी दुखी न थींदासीं। कॾहिं भी मन न भटकंदो। सदा निरंकार जी रहमत आशीर्वाद असां सब जो नित कल्याण थींदो रहंदो। आज असां सब पाण के निस्सहाय न समझो। छोजो वो दुख कटण वारो परमात्मा निरंकार अज भी असां सब जे घट में आए। असां रुगो उनके बारायूं अरदास कयूं पुकारियूं तो हू अज भी असांजी सहायता लाइ तैयार आहे। इंसान अजायो पाण खे पाण अकेलो बणाईंदो आहे। परमात्मा फरमाए तो ऐ इंसान मां तुझी आत्मा में समायो पियो आहियां। तॾहिं त सतगुरनि जे संग सां असांजो जीवन आत्म बणिजे थो। महापुरुषनि फरमायो आत्म से परमात्मा जुदा रहे बहुकाल। सुंदर मेला कर दिया जब सतगुरु भय दयाल। गुरु जी दया महर असां सब लाइ आहे। जे असां पंहिंजे पाण खे सतगुरनि जे हवाले कयूं अर्थात नाम सुमरन जे हवाले कयूं। सतगुरु केर आहे? ओ रूहानी पावर आहे, ओ रूहानी शक्ति आहे जेका देह भास को मथे आहे, शरीर को मथे आहे। सतगुरु कभी भी शरीर नहीं। ध्यान रहे निरंकार तने तो फरमायो बाणी गुरु गुरु है बाणी विच बाणी अमृत सारे। असां सतगुरनि जे वचनन के विसारियो आहे। तॾहिं तो इंसान दुखन जे समुंड में भव सागर में पयो घोता तो खाए। इन भव सागर खां बचण चाहियूं। सदाई निर्भय परमात्मा की पाइण चाहियूं त जिंदगी की सेवा सुमरन
सत्संग बणायूं, पोइ ॾिसो कीअं गुरुदेव असांजी रक्षा तो करे, असांजी सहायता तो करे, कीअं नाम असांजी श्वासन में तो समाइजे। जप नाम सदा मन में, बणजी प्यारो शिष्य तू। ऐ इंसान तू नाम जप। असां नाम विसारियो आहे, नाम वरतो आहे गुरु खां, पर हंडाइण लाइ न, अंदर आत्मा में परमात्मा खे पाइण लाइ न, पंहिंजे मन खे रुगो नामधारी चवाइण लाइ। हकीकत ईअं, जेसिताईं इंसान इस्तेमाल नथो करे कंहिं भी वस्तु जो, जीअं बाज़ार में को सौदो वठी था अचूं, कीअं इस्तेमाल में आणियूं था, ईअं ई गुरनि जो नाम पंहिंजे जीवन में आधार बणायूं। तॾहिं चवनि था, जप नाम सदा मन में। हाँ भाई, जप न जपींदे तो रहिजी वेंदे ही मनुष्य जन्म को जूणिन में भटकदो। हाँ महाराज, तॾहिं तो रविदास महाराज फरमायो, बहुत जन्म बिछड़े थे माधव, ए जन्म तुम्हारे लेखे, कहे रविदास आस कर जीवा, चिर भयो दर्शन देखे। सदाई उन नाम सां प्यार कयूं, जेको असांजे श्वासन में, असांजी रग रग में। हृदय में ध्यान लगा, सदा तुम आनंद पा। ये फानी दुनिया कुछ मन पंहिंजो समझा, इं मूरख नथी मिठड़ा, उन मालिक जो ध्यान कर। इंसान मालिक के विसारे। हाँ भाई, शरीर के केर हलाए थी? आत्मा। असां के अहंकार छाजो आ? शरीर जो। अरे आत्मा निकरी वञे शरीर मो, पो तुझो शरीर हली ॾेखारे, ॾिसी ॾेखारे, कन ॿुधी ॾेखारनि, ज़बान ॿोले ॾेखारे, कोन बोलींदी। छो न बोलींदी? जो अज्ञान वस इंसान सदा पयो भटके मामा जी। आदतुन में सदा पयो अटकी, अहंकार सां प्रीत रखे, जीवन बनायई खुट के। रांझन सोई दुखन में उल्टो पियो लटके, जंहिं वटि अज्ञान आहे अंदर में। पंहिंजे अज्ञान जो त्याग कर गुरु जे ज्ञान सां। गुरु जो ज्ञान छा आहे? गुरु जो नाम, गुरु जी भक्ति सदा हृदय में धारण कयूं। जिनजे हृदय में गुरु जी भक्ति आए, गुरु लाए प्रेम आए, गुरु लाए विश्वास आए, गुरु लाए श्रद्धा आए, वो सदा आनंदमयी आहिनि। हाँ महाराज, रांझन रहमत थी मिले, सदा सतगुर सुमरन सां। जीवन भक्ति बन जे,
सदा गुरन जे वचनन सां मन अर्पण कर मिठड़ा सब कुछ सतगुर मां मिले मन अर्पण कर मिठड़ा सब कुछ थो नाम मां मिले। असां मन अर्पण नथा कयूं जेस ताईं मन विकारन दे दौड़े थो मन जेस ताईं न इंद्रियन में अटकियो बीठो आहे उस ताईं असां नामधारी हूंदे कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी था बन जाऊं और जीवन असांजो धिकार 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 तो बणजे। तो ध्यान ॾियूं प्यारा जिंदगी की सुमरन बनायूं। हर हरि ओम।